सखर मां JUI जे अॻवान डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल वारो मामलो जंहिंमें दहशतगर्दी टोड़ अदालत में डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी सेंट्रल जेल में ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान क़त्ल केस में नामज़द जवाबदार अदालत में पेश थियो। अदालत डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी ॿुधणी 18 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियो पिया सखर मां JUI जे अॻवान डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल वारे मामले में दहशतगर्दी टोड़ अदालत में डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जे सेंट्रल जेल में ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान क़त्ल केस में नामज़द जवाबदार अदालत में पेश थियो। अदालत डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी ॿुधणी 18 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। एक भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे सखर मां JUI जे अॻवान डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल वारे मामले में दहशतगर्दी टोड़ अदालत में डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी सेंट्रल जेल में ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान क़त्ल केस में नामज़द जवाबदार अदालत में पेश थियो। अदालत डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी ॿुधणी 18 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खान। जी मोरड़ो महर, वधीक छा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां? जी बिल्कुल, JUI जे शहीद थी वियल अॻवान डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जे जवाबदारनि जे तरफ़ां पंहिंजे दिफ़ा जे लाइ वधीक जेके आहिनि शाहिद जेके आहिनि उन्हनि खे शामिल करे बयान कलमबंद करण बाबति लिखत में दरख़्वास्त जेका आहे उहा ॾेई छॾी आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी सेंट्रल जेल सखर में ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान क़त्ल केस में नामज़द जवाबदार मोहम्मद अली भुट्टो, मुश्ताक महर, दरियाखान जमाली, इल्ताफ़ जमाली, लुत्फ़ जमाली ऐं सारन चांडियो पंहिंजे वकील सां गॾु पेश थिया आहिनि। जवाबदारनि जे वकील अदालत खे क़त्ल केस में वधीक जेके शाहिद आहिनि पंहिंजे जवाबदारनि जे बचाव लाइ में उन जा बयान उनखे शामिल करे कलमबंद करण बाबति लिखत में दरख़्वास्त ॾिनी वई आहे। हुन खां पोइ अदालत ख़ालिद महमूद सुमरो क़त्ल केस जी जेका ॿुधणी आहे 18 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। गुज़िरियल 9 सालनि खां शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जो क़त्ल केस दहशतगर्दी टोड़ अदालत में हलंदड़ आहे। हिन वक़्तु बि जेका आहे हुनजी थोरी देरि पहिरियां ॿुधणी थी आहे। हुन खां पोइ अदालत ॿुधणी जेका आहे 18 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। जी तव्हांजी महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।